असां भी रोज रोज तव्हांखे तकलीफ़ पिया ॾियूं या त बेज़ार हूंदो असां मां। न मुंहिंजी माउ, मां तव्हां मां बेज़ार छो थींदुसि? तव्हां ॻाल्हि कयो, कीअं अचणु थियो आहे? बाबला, वरी के मसला मूं खड़ा कया आहिनि। मां सोचियुमि त वरी का मुसीबत अचे सिर जे मथां बीहे, तंहिंखां अॻु में तव्हांखे त आगाही करे छॾियां न। कहिड़ा मसला खड़ा करे आई आहिनि? बाबला, हिकु हक़ीक़त जेका शुरूअ खां वठी तव्हां खां लिकाईंदी आई आहियां। हक़ीक़त? किथे माई को खून त नाहे करे आई? बाबला, सची ॻाल्हि त इहा आहे त मुंहिंजी नंढी न्याणी दिलावर ख़ान जी घरवारी आहे। छा? दिलावर ख़ान जी घरवारी? बाबा साईं, दिलावर ख़ान असांजे कूड़ा बोता हली असांखे हवेलीअ मां कढी छॾियो। उन खां पोइ बाबला असां ठोकरुनि में अची वियासीं। हिन वक़्तु तव्हां कहिड़ो मसलो खड़ो कयो आहे? मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो। बाबला, दिलावर ख़ान शादी करण खां अॻु में ई अधु मिल्कियत मुंहिंजे न्याणीअ जे नाले लिखी हुई। हाणे उन जे लाइ मां केस कयो अथमांसि कोर्ट में। बाबला, हुनखे हाणे अधु मिल्कियत ॾियणी थी पए मुंहिंजे न्याणीअ खे। हाणे हो तव्हांजे मथां ज़ोर रखंदो ऐं ज़बरदस्ती मुंहिंजी न्याणी हितां खणी वेंदो। इन करे ई मां तव्हां वटि अर्ज़ु खणी आई आहियां त जॾहिं तव्हां असांखे पनाह ॾिनी आहे त असांजी हिफ़ाज़त बि तव्हां ते फ़र्ज़ु बणिजे थी। माई वॾी, तव्हांजी हिफ़ाज़त मां कंदुसि, मां। बाबला, जेकॾहिं तव्हां हिफ़ाज़त न करे सघो त असां मिसकीननि जो तव्हां ते ज़ोर न आहे। उहो बि तव्हां हाणे ई ॿुधाए छॾियो त असां लॾो खणी कंहिं ॿिए हंधि वञी हिफ़ाज़त में रहूं। बाबला, जिते असांखे पनाह मिले असांजा सिर सलामत रहनि। माई वॾी, तव्हां वञी बेफ़िक्र थी वेही रहो। दिलावर ख़ान जे माण्हुनि खे असां मोह ॾींदासीं। असां। बाबा साईं, दिलावर वॾो ज़ोर लाईंदो। भले दिलावर ख़ान ज़मीन आसमान हिकु करे छॾे, तव्हांजे वार खे बि तओ न ईंदो। इहो तव्हां सां बहादुर ख़ान जो वाइदो आहे, वाइदो। बाबला, असांखे तव्हांजे वाइदे ते एतबार आहे, असां एतबार कयूं था। अचो था, अचो। सरकार, ये तो नई मुसीबत खड़ी थी वई। हर मुसीबत खे मोह ॾींदासीं, हर मुसीबत खे। असां लाइ छा हुकुम आहे सरकार? तूं ऐं रहमान ॿिया कम छॾे औरतुनि जे मथां नज़र रखो। किथे दिलावर ख़ान ऐं हाकिम ख़ान जा माण्हू उन्हनि खे को नुक़सान न पहुचाइनि। बेफ़िक्र रहो सरकार, दिलावर ख़ान जा माण्हू असांजे हदनि में दाख़िल कोन थी सघंदा। त पोइ वञो, जेको थोरो बि ॾाढ ॾेखारण जी कोशिशि करे उनखे उते ई ख़तमु कयो। पोइ जेको थियो, मां वेठो आहियां। कार्य तैयारी की थो? बस हाकिम खान वञा पियो बहादुर जी तरफ़। खैर में वापसि अची हवाल ॾियां थो। वॾा बाबा, थी सघंदा पे राति थी वञे, ईंदे करे मैं ढोलू को कम था सम्झायां ओधर ते। न न, राति न पवंदी। वॾा बाबा, उनको वल्ब में सम्झायां, ईअं न थी वे सॼा कम रुलिया पिया हुए, ख़बरां ख़तम ओधर ते। क्यों नहीं हूं? हितां जो तूं फिक्र न कर, मां पाणी संभाले वठंदुसि।
माई वॾी कहिड़े खफ़े में आहीं? खफ़ा बस पेट जी बुख भरण ख़ातिर तू ही तो खाइणी पवंदी आहे न। माई वॾी जेकॾहिं तूं बाक़ी ज़िंदगी सुख सां गुज़ारणु चाहीं थी त पोइ मुंहिंजे लाइ हिकु कमु करणो पवंदो। न इन लालच में अची ऐं अॻई दरपदर थी चुकी आहियां। हाणे वधीक ख़्वार थियण आउं बि नथी चाहियां। माई वॾी मुंहिंजो अहिड़ो कमु बि नाहे जंहिंमें तोखे ख़्वारी नसीब थिए। हाँ अहिड़ो ई सिधो कमु आहे त हुन में मुंहिंजी मदद जी अव्हांखे कहिड़ी ज़रूरत पई? कमु सिधो आहे पर तव्हांजी मदद खां सवाइ नथो थी सघे। ठीकु आहे पोइ ॻाल्हि कयो। हा जेकॾहिं ॻाल्हि मूंखे सम्झ में अची वई न त पोइ कम में हथ ज़रूरु विझंदसि। माई वॾी तव्हांजे मथां को ज़ोर ज़बरदस्ती न आहे। जेकॾहिं मुनासिब सम्झो त पोइ ॿुधायो बि न। मां बेजार जी छोकिरी सां निकाह करणु थो चाहियां। छा था चओ? बेजार उहो त अव्हांजो हारी आहे। न माई वॾी बेजार मुंहिंजो हारी न आहे। त कुझु ॾींहं हिते मूंखां रहण जी इजाज़त मिली। जेकॾहिं असां हुनखे तंग कयूं हा त के ॾींहं बेजार हितां लॾो खयूं हलियो वञे। पर इहो ई असांजी शराफ़त जो सबूत आहे जो बेजार अञा ताईं हिते वेठो आहे। पर मां इहो कमु कीअं थी करे सघां? मूंखां न पुॼंदो। जेकॾहिं तूं सही नमूने बेजार खे राज़ी करण जी कोशिशि कंदी त बेजार राज़ी थी वेंदो। ऐं तूं बेजार खे राज़ी करण जी जेका बि क़ीमत चवंदी तोखे मिलंदी। ठीकु आहे मां कोशिशि कयां थी पर ॾींहुं ॿ छॾियो मूंखे उन खां पोइ वरंदी वठिजो। मां पूरी कोशिशि कंदसि। पोइ खटनि भाग अव्हां जा। जेकॾहिं हिन लाइ कुझु पैसनि जी ज़रूरत पई त मां हाज़िर आहियां। न न न न न न न इहे अव्हां जा पैसा अव्हां पाण वठी रखो। जॾहिं अव्हां जो कमु थी वेंदो न पोइ उन कम जी क़ीमत आउं पाण अव्हां खां वठंदसि। त पोइ ठीकु आहे तव्हांजो सौदो मूंखे मंज़ूर आहे। बेजार जो राज़ पोइ मुंहिंजी दिलि लाइ ज़रूरी आहे ऐं क़ीमत तुंहिंजी दिलि घुरी। इहे कयो 2-3 ॾींहं बसि 3 ॾींहं तव्हां सब्र कयो। जीअं अव्हां जो कमु थियो न आउं अव्हांखे न्यापो करे छॾींदसि। हाणे तव्हां भली वञो। माई वॾी तव्हांजे न्यापे जो शिद्दत सां इंतज़ारु रहंदो। बादशाह का वर्दी मुअसर जी मिली? हकीम अहिड़ा कम औरतूं ई कनि ॼाणनि। मूंखे यकीन आहे त माई बेजार खे राज़ी करण में ज़रूरु कामयाब थींदी। तव्हांखे ख़बर आहे त मां केरु आहियां? जी त पोइ ही हथियार मुंहिंजे मथां सिधा छो? रईस बहादुर खान जो हुकुम आहे। छा तव्हांखे बहादुर खान इहो ई हुकुम ॾिनो आहे त को मुअज़्ज़िज़ माण्हू ॻोठ में दाख़िल थिए त हुनजे मथां हथियार सिधा कयो?
वॾा बाबा इन कुद ॻाल्हाइण दी तमीज़ ई कान्हे ओधर ते। तव्हां मथां हथियार ग़लतीअ सां सिधा थिया आहिनि। बाक़ी ॻोठ में ईंदड़ विदड़ जे मथां नज़र रखणी आहे। जेकॾहिं तव्हां रेस सां मिलण आया आहियो त असां भलीकार चऊं था। असां माण्हू आहियूं मोहबती, तॾहिं मुड़ियो थो वञाए। जेकॾहिं तव्हां कंहिं ॿिए मक़सद लाइ आया आहियो तव्हांखे हितां वापसि वञणो पवंदो। तव्हांजी छा मजाल आहे जो मुंहिंजी रस्ता रोक कई अथव? हलवे मोलू ॻोठ अंदरि वञण जे लाइ पहिरियों तव्हांखे ॿुधाइणो पवंदो कंहिं में कमु आहे या कंहिं ॾे लड़ंदो। जेकॾहिं न ॿुधायां त पोइ ही हथियार तव्हांजो इस्तक़बाल कंदा। वॾा बाबा ॿुधाने ॿुधावण जेको आहे बि कोन्ही। ओधर ते ख़बरां ख़तम कहिड़ियूं? बस मोलू बस। बोतारे फिरोजा वारा आहिनि न, जीअं दिलावर खान कार में पंहिंजे ॻोठे तरफ़ अचे पर ईअं खणी हथियार सिधा कयूंसि। सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। उतार बिस्मिल्लाह। खुश खुश आमद। बहादुर खान ॻोठ जे पहरे लाइ कॾहिं खां ये कुत्ता बिहण शुरू कया थी। वॾा बाबा सोब बुलट्री ओधर ते शिकारी भी नहीं न। दिलावर खान जंहिंखे तूं कुत्ता समझी नज़रअंदाज करे हिन ॻोठ में दाख़िल थियो आहीं न, असल में ये बघड़ अथई बघड़। मुंहिंजो रोकियल हुयो, न त ॻोठ में हर ॿारहें खे दाख़िल थियण खां पहिरियां चीरे फाड़े छॾियल हा। बहादुर खान शींहं जो शिकार करण पगड़नि कुत्तनि जे वस जी ॻाल्हि न आहे। इहो त वक़्तु ॿुधाईंदो दिलावर खान, केरु कंहिंजो शिकार थो करे। बहरहाल तव्हां पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कयो। मूं ख़बर ॿुधी आहे त तव्हां वटि कुझु औरतूं पनाह लाइ आयल आहिनि। उन्हनि खे त घणो वक़्तु थी वियो आहे दिलावर खान। बहादुर खान मां उन्हनि सां मिलण थो चाहियां। दिलावर खान हू तुंहिंजा पंहिंजा आहिनि। पोइ को हमराह ॾियो, मां पाण तव्हां सां हलां थो। न बहादुर खान, तव्हां हिते ई रहो। ठीकु आहे दिलावर खान, मां हिते ई थो रहां, पर यादि रखजांइ उन्हनि सां ॾाढ न हलंदो। ॿार न है बहादुर खान। ठीकु आहे दिलावर खान। बालो जी दिलावर खान सां गॾु वञी हिनखे औरतुनि सां मिलाए। हलो भाई।